असां शुरुआत कंदासीं अॼु जी सिंधियत जी शाम जो मौज ऐं मस्तीअ सां। अञा बि घणेई मौज मस्ती ऐं धमाल हिते थियण वारी आहे ऐं जंहिंखे ॾिसी करे तव्हां बसि ईअं ई चवंदा रहिजी वेंदा, वाह सिंधी वाह। त अचो हिन शाम खे शुरुआत था कयूं। शुरू करण खां पहिरीं मां हिकु ॻाल्हि थी चवणु चाहियां कि हिते जेके बि पार्टिसिपेंट्स आहिनि हुननि पंहिंजी परफॉर्मेंस जी तयारी त खूब जोश में कई आहे, पर तव्हां सभई सिंधी जेके हिते वेठा आहियो हुननि खे बि पंहिंजी सिंधियत जी सबूतियत ॾियणी आहे। उहो कीअं? उहो तव्हांखे ॿारनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए करे उन्हनि जो उत्साह वधाइणो आहे ऐं तव्हांखे साबित करणो आहे कि तव्हांखे बि अॼु बि पंहिंजे दिलि में सिंधियत जे लाइ प्यार आहे, सिंधी ॿोली जे लाइ प्यार आहे। पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी नई पीढ़ीअ खे सिंधियत जी सुञाणप कराए करे सिंधी ॿोली खे अमर रखणो आहे। मां एकता अमरनाणी, जीतू हिरानी ऐं टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी जी खूब खूब आभारी आहियां कि तव्हां सभिनीनि हिते अची करे अॼु जी शाम में 4 चांद लॻाया आहिनि ऐं अॼु जी शाम खे ॾाढो वधायो आहे। त हाणे हिन प्रोग्राम की शुरुआत तय कयूं। आज का यह अवसर बड़ा निराला है। आज यहाँ पर नूर बरसने वाला है। एक बार जोरदार तालियां बजा दीजिए क्योंकि कार्यक्रम अब शुरू होने वाला है। जोरदार ताड़ी प्लीज। मुझे कुछ एनर्जी नहीं दिखाई थी तव्हां सभी सिंधीस में। आर यू ऑल एक्साइटेड? तव्हां सब एक्साइटेड आयो या न? रेडी आयो न तू मचण लाए? ये शाम तव्हां सभी सिंधीस जे लाइ है, तो जोरदार ताड़ी तो बजायो। साइड में बिल्कुल एनर्जी नहीं है। त हाणे तव्हांजे साम्हूं प्रस्तुत करे रहियो आहे मीत अची रहियो आहे, जेको पंहिंजी मिठड़ी आवाज में हिकु गीत खणी करे अची रहियो आहे। तो जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो मीत जो। Yo
वाट रे। साज की खुशबू साज की आवाज से आती है, साज की खुशबू साज की आवाज से आती है, इंसानी मिजाज की खुशबू उसके जज्बात से आती है। त मीत असां खे जेको गीत ॿुधायो हू ॾाढो ई प्यारो हो, रियल में हुन जो जज़्बो ॾाढो ई सुठो हो। त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि मीत जे लाइ, मीत जी आवाज़ जे लाइ।